सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ़ मुल्क ऐं क़ौम जी बेइज़ती कराई आहे। नवाज़ शरीफ़ वटि इस्तीफ़ा ॾियण खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। हुन चयो त वज़ीर आज़म खे ॼमी मुक़ाबले जो चवंदड़ असुल में हुनजो सियासी ताबूत ठाहे रहिया आहिनि। संदसि चवणो त नवाज़ शरीफ़ साहब ॼमी मुक़ाबलो बि कयो तॾहिं बि नाल थी वेंदो ऐं जेल वेंदो। जो लोग नवाज शरीफ को डट जाने का मशवरा दे रहे हैं वो उसकी सियासी कब्र खोदना चाह रहे हैं। मैंने 126 दिन पहले यहाँ कहा था कि सबूत भी निकलेंगे, ताबूत भी निकलेंगे। आज कहता हूँ नवाज शरीफ साहब, जो डटने की बातें छोड़ दो, अब जाने की बातें करो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो त JIT खे गारियूं ॾींदड़ हक़ीक़त में आला अदालत ख़िलाफ़ ॻाल्हाए रहिया आहिनि। हुन चयो त वज़ीर आज़म जे वकील ख्वाजा हारिस गुज़िरियल ॿुधणी में बयानु ॾिनो त नवाज़ शरीफ़ दुबई में कंपनी जो चेयरमैन बि रहियो, उन सां रांदि ख़त्म थी वई आहे। जितने लोग JIT को गालियां निकाल रहे हैं, दर हकीकत वो सुप्रीम कोर्ट को गालियां निकाल रहे हैं। अभी तक JIT की रिपोर्ट के खिलाफ एक भी दस्तावेजात उन्होंने पेश नहीं की। शेख रशीद जो चवणो त अदालत गुज़िरियल ॿुधणीअ में शरीफ़ ख़ानदान खे सबूत पेश करण जो मौक़ो फ़राहम कयो। हाणे फ़ैसिलो अचण में कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि।